यार जावेद, यार तोखां तमाम वॾी ग़लती थी आहे। तू घट में घट मुझो इंतज़ार त करी त मां तोखे साबित करे ॾियां हां, ॻोल्हे ॾियां हां त केरु ॾोही आहे केरु बेॾोही। सिगार, शायद तू सही चवंदो हुजे, यार इहो मूंखे ॿुधाए, छा मां इहो ग़लति कयो या सही? यार जावेद, तुंहिंजो शक इन करे सही हो जो कालूअ तोखां संग घुरियो हो, पर हक़ीक़त में साहिबा पंहिंजी साइण मरियम सां निकिरी वई आहे। छा? फरज़ाना मूंखे मना कयो हो, पर इहा हक़ीक़त मूंखे तुंहिंजी दिलि में विझणी हुई। सिगार जो मक़सदु आहे असां पंहिंजी अना में अची पंहिंजे ठहियल घर खे ड्राई पट बणाए छॾियोसीं। सिगार, मूंखां त उन ॾींहुं वॾी ग़लती थी वई जो मां साहिबा खे मरियम सां गॾु छॾियो। न छॾिणो हुयो मूंखे उन सां गॾु साहिबा खे। यार जावेद, पंहिंजी दिलि ते हथ रखी ॾिस, पाण बि त उन ज़माने जा माण्हू आहियूं। मरियम मजबूर ही यार, परेशान न थी यार जावेद। तुंहिंजी रिहाई जे लाइ, तुंहिंजी ज़मानत जे लाइ कुझु न कुझु मां कयां थो। मां पियो ईंदुसि ताने, ठीकु आहे यार? वॾी ग़लती थी हुई मूंखां, ही मां छा करे वेठुसि। हाणे कालूअ सां कहिड़ो मुंहुं खणी मां ॻाल्हाईंदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।